जेको पाकिस्तान लेवल ते माहौल आहे या दुनिया लेवल जो माहौल आहे या सिंध खे ॾिसिजे त इन में असीं छा पिया सोचूं, लेफ्ट छा पई सोचे ऐं इन में छा असांजो जेको बयानियो हुजे इन ते यकीनन ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। हिते आउं सम्झां थो त कामेड बख्शल, कामेड हरेश ऐं कामेड इमदाद ऐं ॿिया जेके आहिनि इन सॼे ते सुठो ॻाल्हाए सघनि था ऐं असां सभिनि खे इन मां घणो कुझु सिखण लाइ मिलंदो। ऐं गुज़ारिश कंदुसि अवांजो ज़ोरदार ताड़ियुनि में कामेड जे साथी डॉक्टर हरेश खे त पाण अचनि ऐं असां मुखातिब थियनि। मूं पहिरीं चयो त थोरा हथड़ा हणो त जीअं जेके दोस्त ॻाल्हाए सघनि। महिरबानी कामेड चेयर, कामेड साथियो, सभिनी खां पहिरीं त समूरनि दोस्तनि खे, कामेड जामसाकी जी फैमिली खे, साथियुनि खे, सियासी साथियुनि खे सालगिरह जूं वाधायूं। कामेड इक़बाल ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई हुई त शख़्स असांजे विच में फिज़िकली मौजूदु न हूंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि, उमिरि पूरी थी वेंदी आहे, पर नज़रियात जेके रखंदड़ हूंदा आहिनि उन्हनि नज़रियनि खे कॾहिं बि मात न मिलंदी आहे। उन्हनि जी राह ज़िंदगी ऐं उन्हनि जी जदोजहद जेका समाज जे लाइ हूंदी आहे उहा सदाईं मैदान में हूंदी आहे ऐं असां यादि कंदा रहंदा आहियूं ऐं उन नक्शे क़दम ते अमल पिणु कंदा रहंदा आहियूं। साथियो, कामरेड खे सिर्फ़ु पाकिस्तान जी वॾी शख़्सियत बि सम्झण बि आउं सम्झां थो इहा नंढी ॻाल्हि आहे। असांखे असांजो दोस्त ॿुधाईंदो हुयो कामेड लाल ख़ान जी, जॾहिं मुंहिंजो इंडिया वञणु थियो त उते जा जेके कम्यूनिस्ट साथी हुआ उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं त उन्हनि जंहिं शख़्स जे बारे में मूंखां, पाकिस्तान जे जंहिं शख़्स जे बारे में मूंखां पुछियो ऐं हर माण्हू पुछियो ऐं कम्यूनिस्ट तहरीक जे हवाले सां जॾहिं पुछियो वियो त सिर्फ़ु हिकिड़े ई माण्हूअ जो नालो आयो पियो, ॿियनि जा खोड़ सारा, पर जेको वधी चढ़ी नालो आयो पियो उहो कामरेड जामसाकीअ जो नालो हुयो। मूंखां पुछंदा रहिया त भाउ तव्हां कामरेड जामसाकी हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, कामरेड जी सिहत कीअं आहे, कामरेड जी तहरीक जा हाल अहिवाल ॾियो। इन जो मतिलबु त कामरेड सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि न, नंढे खंड जे अंदरि, हिंदुस्तान जे अंदरि ऐं बल्कि पूरी दुनिया जे अंदरि कामरेड जी जेका जदोजहद हुई, ऐं असां सम्झूं बि ईअं था त जेका सोशलिज़म जी जदोजहद आहे, मार्क्सिज़म जी जेका जदोजहद आहे ऐं उहा आलमी पैमाने ते ई हले थी, आलमी पोरे तबिके जी जंग आहे इहा जेका कामरेड पंहिंजी हयातीअ में विड़ियो ऐं उन्हनि विढ़ण जे नतीजे में सोबतूं, जेल जूं तकलीफ़ूं, ज़ाती ज़िंदगी जूं तकलीफ़ूं कामरेड काटियूं ऐं आख़िर दम ताईं कामरेड पंहिंजे नज़रिए ते, पंहिंजी न जदोजहद ते कारबंद रहिया। पर सुवाल इहो आहे त शख़्स खे यादि करण सां गॾोगॾु उनखे मंझता हिकिड़ी ज़ाती हैसियत में ॾियण सां गॾोगॾु असांखे उनजी सियासी हैसियत खे, उनजी सियासी जदोजहद खे बि मंझता, न सिर्फ़ु मंझता ॾिजे बल्कि उनखे अॻिते वठी वञिजे। अॼु पाकिस्तान जे अंदरि मजमूई तौर ते दुनिया जे अंदरि तोड़ फोड़ आहे, सरमाएदाराणो निज़ाम असांखे टुटंदे, भॼंदे, भुरंदे नज़र अचे थो। अहिड़ी ॾहाके ते, अहिड़े स्टेज ते पहुतल आहे जिते उनजे अंदरि प्रोडक्टिविटी, उनजे अंदरि पैदावारी सलाहियतुनि खे तरक़ी वठाइण जो फुक़दान मौजूदु आहे ऐं इंसानी ज़िंदगी मजमूई तौर ते तरक़ी करण खां क़ासिर आहे हिन सरमाएदारानी निज़ाम जे अंदरि। ऐं जंहिंजा असां इज़हार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ रीजन्स में ॾिसूं था पिया। यूरोप जे अंदरि तव्हां ॾिसो तहरीकुनि जो हिकिड़ो मामलात ठही विया आहिनि, ठही चुका आहिनि। लैटिन अमेरिका सॼो ॿरे थो पियो, वरी लैटिन अमेरिका जे अंदरि जमहूरी ऐं सोशलिस्ट जदोजहद कर खणी रही आहे, अमरीका ॻाल्हाए थो पियो। हिननि जे न वधणु, नॉन प्रोडक्टिविटी जो हिकिड़ो इज़हार जंगुनि जी शक्ल में बि थी रहियो आहे। हिन वक़्तु जंग जो मैदान असांजे खिते खे बणायो वियो आहे। मिडल ईस्ट जी तबाहीअ खां पोइ असांजो साउथ ईस्ट एशिया जो ख़ितो जेको आहे उन जंग जी लपेट में आहे। इहो ख़ुदि हिकिड़ो इज़हार आहे त सरमाएदारो निज़ाम पुरअमन तरीक़े सां तरक़ी करण खां क़ासिर आहे ऐं उनखे जंगूं जी ज़रूरत महसूसु थिए थी, वेड़ कराइण जी ज़रूरत महसूसु थिए थी, हथियार विकिणण जी ज़रूरत महसूसु थिए थी त जी पंहिंजी मईशत खे हलाए सघनि। उन सूरत हाल में जेकॾहिं असां पाकिस्तान खे थोरो ॾिसूं त पाकिस्तान टिनि तज़ादनि जो मजमूओ असांखे नज़र अचे थो। हिकिड़ो त पाकिस्तान जो हिकिड़ो फितरी, उनजे जेको बुनियाद में तज़ाद मौजूदु आहे, जेको पाकिस्तान जी जेका बर्थ आहे उहा क़ौमुनि जी नफ़ी ते बीठल आहे। मिसाल तौरु हिकिड़ियूं क़ौमूं जेके हज़ारनि सालनि जी तारीख़ रखी करे पंहिंजी आइडेंटिटी ठाहिनि थियूं तारीख़ जे अंदरि
ऐं उन्हनि खे हिकिड़ी कुवत अची चवे थी त अॼु खां वठी तव्हांजी आइडेंटिटी ही आहे, जेका 5000 सालनि जी तारीख़ आहे, 1000 सालनि जी तारीख़ आहे, उनखे मसक करे 7 सालनि जी या ॾहाकनि जी तारीख़ खे मढ़े करे उन्हनि खे इहो चयो वञे त तव्हांजी आइडेंटिटी अॼु खां वठी ही आहे। आउं सम्झां थो इहो तज़ाद पाकिस्तान जे अंदरि वॾे पैमाने ते मौजूदु आहे, जेको क़ौमी सवाल जी हैसियत सां असीं डिस्कस कंदा रहिया आहियूं। ॿियो पाकिस्तान जे अंदरि तज़ाद जेको आहे उहो जमहूरी ऐं ग़ैर जमहूरी क़ुवतुनि जो तज़ाद आहे, ऐं जंहिंजो इज़हार पिणु असीं हिन वक़्तु वॾे पैमाने ते मुख़्तलिफ़ शकिलुनि में ॾिसूं था पिया। हिकिड़ो तज़ाद इन्हनि ॿिन्हिनि खां बुनियादी आहे, ऐं उहो हर उन जॻह ते मौजूदु हूंदो जिते सरमाएदाराणो निज़ाम आहे, जिते तबक़ाती निज़ाम आहे। जिते तबक़ा हूंदा उते तबक़ाती निज़ाम ज़रूरु हूंदो ऐं तबक़ाती कशमकश बि ज़रूरु हूंदी। पूरी दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तज़ाद पंहिंजे पाण खे इज़ारे रहिया आहिनि, ऐं तेज़ीअ सां पाकिस्तान जे अंदरि इहे टिनी क़िस्मनि जा तज़ाद पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु पंहिंजो कर खणी चुका आहिनि। सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो, बेटनि जे मामले ते ॾिसो, कारूंजर जे मामले ते ॾिसो, क़ौमुनि जे अंदरि जेका पाकिस्तान जी फेडरेशन जे अंदरि रहंदे जेका हक़नि जी नफ़ी आहे उनजे ख़िलाफ़ बि एहतजाज बुलंद थी रहियो आहे। ॿिए पासे असांखे जमहूरियत ऐं आमरत जी जंग वारो मामिलो जेको आहे उहो बि असांखे बुलंद थींदे नज़र अची रहियो आहे। टे पासे असांखे तबिके जो तज़ाद, पोरित तबिके जो तज़ाद जेको आहे सरमाएदार सां या इन्वेस्टर सां, उहो बि असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नज़र अचे थो, जंहिंजो इज़हार इस्लामाबाद जे अंदरि धरणनि ऐं रैलियुनि जी शक्ल में असांखे नज़र अची रहियो आहे। पाकिस्तान जी सियासत जेका जबर जी सियासत हुई, जबर वसीले कंट्रोल करण जी सियासत हुई, उहा हींअर टिनी मैदाननि मां फाटी आहे। तबक़ाती मैदान में फाटंदे नज़र अचे थी, क़ौमी मैदान में फाटंदे नज़र अचे थी, ऐं जमहूरी ऐं आमरत वारे तज़ाद जे अंदरि बि फाटंदे नज़र अचे थी। सवाल छा आहे असांजे अॻियां? असांखे इहो ॾिसणो आहे त कहिड़ो सिस्टम आहे जेको प्रो पीपल थी सघे थो, माण्हुनि जी ज़िंदगी जे अंदरि तब्दीलियूं आणे सघे थो। माज़ीअ में बि असांखे जमहूरियत ऐं आमरत जूं जंगियूं माज़ी जे अंदरि बि नज़र आयूं आहिनि। उन में तव्हां पीपुल्स पार्टी जे फिनामिना खे ॾिसी वठो, पीपुल्स पार्टी जी क़यादत पंहिंजूं जानियूं उन में ॾिनियूं आहिनि। पर सवाल कहिड़ो आहे? सिर्फ़ु सुपर स्ट्रक्चर, स्टेट, डीप स्टेट, जेको नवाज़ शरीफ़ वारो नैरेटिव आहे अबाउट द स्टेट, छा सिर्फ़ु इनखे तब्दील करण जी ज़रूरत आहे या हेठां खां मईशत खे बि तब्दील करण जी ज़रूरत आहे, मुआशी निज़ाम खे बि तब्दील करण जी ज़रूरत आहे? माण्हुनि जी ज़िंदगी जी जेका प्रोडक्टिविटी आहे, माण्हुनि जी ज़िंदगी जी जेका बहितरी आहे, माण्हुनि जी जेका मयार ज़िंदगी आहे, उन जे अंदरि त तब्दीली जेका मईशत सां मुमकिन आहे। उन तब्दीलीअ खे बि असांखे हिन समूरे नैरेटिव जे अंदरि, जमहूरियत आमरत वारे नैरेटिव जे अंदरि, क़ौमी सवाल वारे बयाने जे अंदरि ऐं तबक़ाती सवाल वारे बयाने जे अंदरि असांखे मईशत खे बि हिननि वॾे पैमाने ते हिट करणु घुरिजे। सरमाएदारानी मईशत बहितरी आणण खां कासिर थी चुकी आहे। आउं सम्झां थो त हिन वक़्तु पाकिस्तान जी रियासत जा समूरा तज़ाद पंहिंजे पाण खे इज़ारे रहिया आहिनि। माज़ीअ जी जदोजहद मां इहो सिखी सघिजे थो, ऐं कंहिं बि ख़ुशि फ़हमी में मुब्तला न आहियां त मर्जर कजनि ऐं ग़ैर फितरी इताद ठाहिजनि, पर इताद ठाहिण जूं कुझु ज़मीनी हालतूं ज़रूरु हूंदियूं आहिनि। इताद मर्जर न हूंदो आहे। इताद वक़्तु के मख़सूस मक़सदु हासिलु करण लाइ टेम्पररी हिकिड़ी गॾिजाणी हूंदी आहे, जेको मख़सूस मक़सदु हासिलु करे वरी तहलील थी वेंदो आहे, ऐं हर पार्टी पंहिंजे पंहिंजे कम सां वरी लॻी वेंदी आहे। खोड़ सारा पाकिस्तान जे अंदरि लेफ्ट जा ग्रुप्स आहिनि, प्रोग्रेसिव ग्रुप्स आहिनि, लिबरल ग्रुप्स आहिनि। खोड़ सारा माण्हू इनफ़रादी तौर ते बि लिखनि था, कनि था। साफ़ी हज़रात आहिनि जेके अॼुकल्ह हिन रियासत जे जबर ख़िलाफ़ जदोजहद में आहिनि। इन समूरी सूरत हाल जे अंदरि असांखे हिन वक़्तु आउं सम्झां थो त हिकिड़ी यूनाइटेड फ्रंट जी गॾियल तौर ते वॾे पैमाने ते, नंढे नंढे पैमाने ते यकीननि ठहियल आहिनि, वॾे पैमाने ते यूनाइटेड फ्रंट ठाहिण जी ज़रूरत आहे। माहौल जे अंदरि ख़ामोशी टुटे थी पई, जबर जो आवाज़ु उनजे ख़िलाफ़ु असांजो आवाज़ु सगारो थी रहियो आहे। फ़ौज जी हेजमनी जे ख़िलाफ़ नाराए हक़ बुलंद थियो आहे। मज़दूर तबिको पंहिंजे मसइलनि जो इज़हार रैलियुनि धरणनि जी शक्ल में करे थो। अवाम जे अंदरि वॾे पैमाने ते बेचैनी मौजूदु आहे। इन सूरत हाल जे अंदरि न सिर्फ़ु जेके पार्टियूं पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कमु कनि थियूं, जस लहणनि, मोबिलाइज़ेशन जो माहौल ठहे थो पियो। अॻिते हली इहो तहरीक जो माहौल बि डेवलप थी सघे थो, तहरीक में कन्वर्ट थी सघे थो। उन तहरीक में असांखे पंहिंजनि प्रोग्रामनि तहत यकीननि इंटरवेंशन बि करणु घुरिजे ऐं गॾियल तौर ते फ्रंट ठाहिण जी बि ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में कामत जाम साकी जी जेका जदोजहद आहे उहो हिकिड़े नज़रिए तहत आहे। उहो नज़रियो सोशलिज़म जो नज़रियो आहे, उहो नज़रियो ग़ैर तबक़ाती समाज जो नज़रियो आहे, ऐं कामरेड सॼी हयाती
पंहिंजे इन नज़रिए ते कारबंद रहियो। उन लाइ सोबतूं बि सठई, तकलीफ़ूं बि सठई, ऐं आख़िरी दम ताईं कामरेड सां जॾहिं बि कचहरी थींदी हुई, कामरेड असांखे चवंदो त हिन समाज, हिन गलीज़ समाज, हिन सरमाएदाराने गलीज़ निज़ाम जो जेकॾहिं को हल मौजूदु आहे त उहो सोशलिज़म जे अंदरि आहे। कामरेड ॼाम साकी खे मञता ॾियण जो हिकिड़ो तरीक़ेकार इहो बि आहे त कामरेड ॼाम साकी जी समूरी हयाती जी जेका सोशलिज़म लाइ जदोजहद आहे उनखे असांखे अॻिते वधाइणो आहे, ऐं असांखे इनकलाब जी मंज़िल हासिलु करणी आहे। उन लाइ खोड़ सारा रस्ता आहिनि, साथी खोड़ सारा ॿिया बि ॻाल्हाईंदा। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। वॾी महिरबानी कामरेड हरीश, ऐं तमामु बहितर ऐं सुठे अंदाज़ सां मुल्की तोड़े दुनियाई आलमी या सिंधियूं जो जेके